नवाज़ लीग अॻवान ऐं अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खाकान अब्बासी चयो आहे त बिजली ऐं पेट्रोल जे क़ीमतुनि बाबति मुश्किल फ़ैसिला करणा पवंदा। हर माण्हू मुश्किल फ़ैसिलनि जे वर चढ़ी सघे थो। कराची में मीडिया सां ॻाल्हि ॿोल्हि कंदे शाहिद खाकान अब्बासी चयो त कंहिं जे बि तौहीन न कई आहे, न ई कंहिंखे गार ॾिनी आहे, न ई कंहिं ते इल्ज़ाम मढ़िया आहिनि। हुन चयो त जिन मुल्क लुटियो उन्हनि खे जवाबु ॾियणो पवंदो। काबीना जुड़ी वई आहे। नेशनल सिक्योरिटी कमेटी जो इजलास जल्द थींदो। संदसि चवणु हो त जिन इस्तीफ़ाऊं ॾिनियूं उन्हनि जी तस्दीक करणी पवंदी त कंहिंखां ज़ोरीअ इस्तीफ़ा त न ॾियारी वई आहे। सुदसमा वारी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो आहे त वज़ीर आज़म हाउस खां सवाइ कंहिं ॿी जाइ खे कैंप ऑफिस डिक्लेयर न कयो वियो आहे। मरियम औरंगज़ेब चयो त सोशल मीडिया ते बेबुनियाद ऐं मन घड़त ख़बरुनि जो सिलसिलो रुकजणु घुरिजे। हुन चयो त पुलिस ऐं इंतिज़ामी अमले जूं कंहिं ॿिए हंधि मुक़ररी वारियूं ख़बरूं ग़लति आहिनि। संदसि चवणु हो त सोशल मीडिया वाहिपेदार अहिड़ी नाकारी प्रोपेगेंडा खे रद्द कनि। मुस्लिम लीग नून जे अॻवान जावेद लतीफ़ चयो आहे त नवाज़ शरीफ़ ईद खां पोइ पाकिस्तान में नज़र ईंदो। जावेद लतीफ़ चयो त नवाज़ शरीफ़ पाकिस्तान अची आइन ऐं कानून मूजिबि केसनि जो मुक़ाबिलो कंदो। संदसि चवणु हो त अदालत जेको बि फ़ैसिलो कंदी उहे क़बूल हूंदा। हिक सवाल जे जवाब में हुन चयो त पीपल्स पार्टी परॾेही वज़ारत लाइ बिलावल जो ई नालो ॾिनो। जावेद लतीफ़ चयो त बिलावल भुट्टो ज़रदारी लंडन वापसीअ ते परॾेही वज़ीर तौरु कसम खणंदो। मर्कज़ जियां पंजाब में बि आइन टोड़ियो वियो आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट अॻूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान खे मिलियल तोहफ़नि जा तफ़सील पब्लिक करण जो हुकुम ॾेई छॾियो। इस्लामाबाद हाई कोर्ट में अॻूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान खे मिलियल तोहफ़नि जा तफ़सील आम करण जी हवाले सां दाख़िल दरख़्वास्त ते ॿुधणी जस्टिस मियां गुल हसन औरंगज़ेब कई। अदालत ॿुधणीअ दौरान ॾेह तोड़े परॾेह मां मिलियल तोहफ़नि जा तफ़सील आम करण जो हुकुम ॾींदे चयो आहे त गुज़िरियल 30 वरियनि दौरान मिलियल तोहफ़नि जा तफ़सील मंज़र आम ते आंदा वञनि। जस्टिस मियां गुल हसन रिमार्क्स ॾींदे चयो त तोशाखाना मां केरु तोहफ़ा घर खणी वियो आहे त उहे वापसि आंदा वञनि ऐं अहिड़ी पॉलिसी ठाही वञे जेको तोहफ़ो ईंदो उहो क़ौमी ख़ज़ाने में जमा करायो वेंदो। जस्टिस मियां गुल हसन ॿाहिरि खां मिलियल समूरा तोहफ़ा तोशाखाने में निमाइश में रखिया वञनि। डिप्टी अटॉर्नी जनरल अदालत खां मोहलत तलब कंदे चयो त खेसि नयूं हिदायतूं वठण लाइ वक़्तु ॾिनो वञे। अदालत डिप्टी अटॉर्नी जनरल खे इजाज़त ॾींदे चयो त तेसीं ताईं इंफॉर्मेशन कमीशन जे हुकुम ते अमल कयो वञे। ख़बर शामिल कंदा हलो त सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि तरक़ियाती रिथाउनि बाबति अहम इजलास थियो, जंहिं में मकानी खाते जे सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह, वॾे वज़ीर जे सलाहकार मुर्तज़ा वहाब तोड़े ॿियनि आफ़ीसरनि शिरकत कई। इजलास दौरान वॾे वज़ीर मलीर एक्सप्रेस वे मंसूबे जो कमु तेज़ करण जी हिदायत करे छॾी। वॾे वज़ीर खे आगाही ॾींदे ॿुधायो वियो त मलीर एक्सप्रेस वे मलीर नदी कोरंगीअ मां शुरू थी काठोड़ वटां मोटरवे सां मिले थो। PDD मलीर एक्सप्रेस वे नासिर सूमरो जो चवणु हो त 38 किलोमीटर डिघे रोड खे मुख़्तलिफ़ हंधनि ते 6 इंटरचेंज ॾिना वेंदा। संदसि चवणु हो त हिन रिथा ते 15 किलोमीटर ज़मीनी कमु थी चुको आहे ऐं हीउ कमु ॼाम सादिक पुल खां क़ाइदाबाद ताईं तेज़ीअ सां जारी आहे। वॾे वज़ीर जो चवणु हो त हू जल्द हिन रिथा ते हलंदड़ कम जो जाइज़ो वठण लाइ दौरो कंदो। हुन हिदायत कई त मलीर एक्सप्रेस वे मंसूबे जो कमु तेज़ कयो वञे। सूबाई सलाहकार मंज़ूर हुसैन वसाण चयो आहे त PTI वारनि खे मच अडालिया ऐं ख़ैरपुर जेल में ॾिसी रहियो आहियां। मंज़ूर वसाण पंहिंजे जारी कयल बयान में चयो आहे त हाणे शायदि जेलनि में जॻह बि न बचंदी। इमरान ख़ान जा घणा साथी 5 ॾींहनि में मुल्क खां भॼी वेंदा। हुन चयो त इमरान ख़ान जा कुझु साथी रस्ते में पकड़िया वेंदा। PTI वारनि खे जेलनि में खाधो बि ऐं खाराईंदसि ऐं ख़िदमत बि कंदसि। मंज़ूर हुसैन वसाण वधीक चयो त हाणे त PTI वारनि जा केस खुलण वारा आहिनि। ख़लाही मख़लूक इमरान ख़ान खे हाणे वॾी ग़लती कई हुई। मुल्क में शफ़ाफ़ चूंडूं थींदियूं। सूबाई सलाहकार मंज़ूर हुसैन वसाण चयो आहे त PTI वारनि खे मच अडालिया ऐं ख़ैरपुर जेल में ॾिसी रहियो आहियां। मंज़ूर वसाण पंहिंजे जारी कयल बयान में चयो आहे त हाणे शायदि जेलनि में जॻह बि न बचंदी। इमरान ख़ान जा कुझु साथी रस्ते में पकड़िया वेंदा। हुन चयो त इमरान ख़ान जा
आलमी मार्केट में तेल के अघनि में एक ॾींहं में वॾी घटिताई थी आहे। बरतानवी ब्रियंट कचो तेल फी बैरल $6 सस्तो थियण बाद $170 जो थी वियो। अमेरिकी WTI $5.6 सस्तो थी वियो आहे। फी बैरल जो अघु $102.50 रिकॉर्ड कयो वियो आहे। पाक बहरिया जे जहाज़ PNS शमशेर बहरीन जो दौरो कयो आहे। पाक बहरिया जे तर्जमान चयो आहे त बहरीन जी बंदरगाह मीना सलमान आमन ते पाक बहरिया जे जहाज़ जी शानदार आजियां कई वई। कमांडिंग ऑफिसर आला अस्करी क़यादत सां मुलाक़ातूं कयूं। गॾियल दिलचस्पीअ जे पेशेवराना मामलनि ऐं ॿितरफ़े बहरी इस्तेहकार ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। तर्जमान मूजिबि दौरे सां ॿिन्ही मुल्कनि विच में ॿितरफ़नि लाॻापनि खे वधीक हथी मिलंदी। फरीदाबाद वारे इलाक़े में हादसाती तौर लॻंदड़ बाहि में सभु कुझु सड़ी रख थी वियो। 9 मासूम ॿारड़ा बाहि में सड़ी कोयला थी विया। क़यामत ख़ेज़ मंज़र ॾिसी मुतासिरनि जी मदद लाइ केरु बि अॻियां न आयो। इंतिज़ामिया अखियूं ॿूटे छॾियूं। पुलिस जो चवणु आहे त चुल्ह जी चिणग मां बाहि लॻी, जंहिं में 9 इंसानी जानियूं ज़ाया थियूं। बाद में कानून जा रखवाला वधीक जांच करण जे बदिरां गोॾा खोड़े वेही रहिया। मासूम ॿारनि जे दर्दनाक मौत ते कंहिंखे बि का कहल अचनि त हर को वाक़े खे हादिसो करार ॾेई पंहिंजी जिंद छॾाई आजी कराइण में मसरूफ़ रहियो। हेॾे वॾे नुक़सान ते बि मक़ामी इंतिज़ामिया पंहिंजूं ज़िम्मेवारियूं सही नमूने न निभायूं। सिंध जे वॾे वज़ीर वाक़े जो नोटिस वरितो। छा सिंध हुकूमत वाक़े जी फॉरेंसिक जांच कराईंदी? अलझियल सवालनि जो केरु जवाबु ॾींदो? मुतासिरनि जी माली मदद सां गॾु साॻिया चेहरा, साॻियूं मुल्कूं, ख़ुशियुनि जी बहाली, केरु वापसि कराइण जी ज़मानत ॾींदो? इहे ॿार जेकी मासूम हुआ, वालिदैन जे अखियुनि जा ठार हुआ, उन्हनि मासूम ॿारनि जी मौत जो ज़िम्मेवार केरु आहे? आख़िरकार छो फायर ब्रिगेड अमलो तुर्त न पहुची सघियो? बाहि खे वाक़ियो करार ॾिजे या हिकु सोचियल सम्झियल साज़िश? बाहि जा शोला आसमान सां ॻाल्हियूं करे रहिया हुआ। ॻोठाणा मदद लाइ पुकारे रहिया हुआ, पर असांजी इंतिज़ामिया कुझु बि करण लाइ पंहिंजी का बि ज़िम्मेवारी निभाए सालनि खां ख़राब थियल फायर ब्रिगेड जूं गाॾियूं बि पहुची न सघियूं। अख छिंभ में बाहि सॼे ॻोठ खे विकिणे वई। इलाइक़े वासी पंहिंजे मासूम ॿारनि खे बि न कढी सघिया, जेकी बाहि जे नज़र ते दाहूं कंदे मौत जे मुंहं में हलिया विया ऐं 125 खां वधीक घर शोलनि जे नज़र थी विया। ॿारनि खे शोलनि खां बचाईंदे जीजल 3 ॿारनि समेत सड़ी फ़ौत थी वई। बाहि लॻण जे नतीजे में 9 ॿारड़ा फ़ौत थी चुका ऐं 160 जानवर सड़ी मरी विया। पर इहो ख़ौफ़नाक मंज़र रुॻो मीडिया जे ज़ीनत बणिजण खां अलावा का बि जांच न थी सघी। अवाम उहो पुछण जो हक़ रखे थो त आख़िर बाहि कीअं लॻी? छा ही हादिसो हो या दुश्मनी? बाहि लॻण महिल इंतिज़ामिया जूं अखियूं ॿूटियल छो रहियूं? छा फायर ब्रिगेड जूं समूरियूं गाॾियूं ख़राब हुयूं जेकी वक़्त सिर न पहुची सघियूं, जंहिं सबबि बाहि सॼे ॻोठ खे भस्म करे छॾियो? हैदराबाद सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच मंशियात केस में सज़ा ॿुधायल 3 जवाबदारनि जी सज़ा कालादम करार ॾींदे खेनि बरी करे छॾियो। सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच मंशियात केस में सज़ा ॿुधायल 3 जवाबदारनि जी सज़ा कालादम करार ॾींदे खेनि बरी करण जा हुकुम जारी कया विया। 8 नवंबर 2019 ते ANF पुलिस हैदराबाद मीरपुर ख़ासि रोड कार्रवाई करे 3 जवाबदारनि खे 28 किलो चर्च समेत गिरफ़्तार करण जी दावा कई हुई। जवाबदार कुर्बान जमाली, सज्जाद अली, मीर मोहम्मद भुरगड़ी खे 2020 दौरान मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट फर्स्ट एडिशनल सेशन जज मोहम्मद एहसान खान दुरानी जी अदालत ॾोह साबित थियण ते 12.5 साल क़ैद जी सज़ा ॿुधाई हुई। सज़ा ख़िलाफ़ जवाबदारनि पंहिंजे वकील ग़ुलाम अला चांग मार्फत अपील दाख़िल कराई हुई। अदालत वकीलनि जा दलील ॿुधण बाद 3 जवाबदारनि खे मिलियल सज़ा वारो फ़ैसिलो कालादम करार ॾींदे खेनि बरी करण जो हुकुम ॾेई छॾियो। IBA सखर जी वीडियो स्कैंडल वारे मामले बाबति बख्तावर सूमरो पारां दाख़िल दरख़्वास्त ते सिंध हाई कोर्ट सखर बेंच में ॿुधणी थी गुज़री।
IBA जे वकीलनि तरफ़ां अदालत खां मोहलत तलब कई वई। अदालत केस जी ईंदड़ ॿुधणी 10 मई ताईं मुलतवी करे छॾी। दरख़्वास्त गुज़ार बख़्तावर सुमरो अदालत ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मूं अदालत में समूरा सबूत जमा कराए छॾिया आहिनि। हुन चयो त IBA सख़्तर जवाब दाख़िल कराइण बदिरां 1 साल जी तारीख़ वठी रही आहे। IBA अख़्तियारियुनि केस दाख़िल करण ते हिरासा करण लाइ साख खे नुक़सान पहुचाइण जे इल्ज़ाम हेठि 25 करोड़ हर्जाणे जो केस दाख़िल करायो आहे। बख़्तावर सुमरो चयो त हर्जाणे वारे केस जी ॿुधणी सेशन कोर्ट में 26 अप्रैल ते रखियल आहे। मूंखे हिन वक़्त बि केस तां हथ खणण लाइ मुख़्तलिफ़ तरीक़नि सां हिरासा कयो पियो वञे। हुन वधीक चयो त FIA जी रिपोर्ट 1 साल गुज़रण बावजूद मुकमल नाहे थी। 1 साल खां मोबाइल फ़ोन्स ऐं लैपटॉप नाहिनि मिलिया जिन में समूरा रिकॉर्ड पिणु मौजूदु आहिनि। बख़्तावर चयो त IBA में नियाणियुनि खे जिन्सी हिरासा कयो पियो वञे पर ख़ौफ़ सबबु हू ख़ामोश आहिनि। बिरासिटी पुलिस नौजवान अस्कर राजपूत जे क़त्ल केस में मुलविस जाब्तार खे गिरफ़्तार करे वरितो आहे। बिरासिटी थाणे जे मक़तूल जे वालिद अनवर अली जी फ़रियाद ते केस दाख़िल कयो वियो आहे। जवाबदार अली शेर खे क़त्ल में इस्तेमाल थियल हथियार सूदो गिरफ़्तार करे वरितो आहे। खेसि रिमांड लाइ अदालत पेश कयो वेंदो। उन हवाले सां पुलिस जो चवणु आहे त गुज़िरियल ॾींहुं विच बाज़ार में छुरियुनि जा वार करे नौजवान अस्कर राजपूत खे बेदर्दीअ सां क़त्ल कयो वियो। वाक़े जो केस मक़तूल जे वालिद जे फ़रियाद ते दाख़िल कयो वियो। केस में ॼाणायो वियो त मक़तूल अस्कर राजपूत सां जाबदार अली शेर भट्टी मंगीअ जे कुझु ॾींहं अॻु मुंहमारी थी हुई जंहिं जो फ़ैसिलो थी चुको हुयो। जाबदार अली शेर बाद में खेसि छुरियुनि जा वार करे क़त्ल कयो। ॿई पासे राब्तो करण ते SHO राणा जमशेद ॿुधायो त जाबदार खे क़त्ल में इस्तेमाल थियल औज़ारनि समेत गिरफ़्तार कयो वियो आहे। खेसि रिमांड लाइ अदालत में पेश कयो वेंदो। उस्मान शाह हुड़ी वेझो बाहि लॻण सबबि पहुरतनि जा 2 मालनि जा वाड़ा हिकु घर सड़ी रख थी विया। लखें रुपयनि जो चौपाए माल पिणु सड़ी वियो। उमरसांद थाणे जे हद ॻोठ मोहबत सोलंकी में बाहि लॻण जे नतीजे में अशरफ सोलंकी ऐं ख़ुदा ॾिनो सोलंकी जे माल जा वाड़ा सड़ी रख थी विया। मुतासिर ॻोठाणनि मूजिबि बाहि लॻण सबबि 3 ढगियूं ऐं 4 बकरियूं समेत अलह तलह सड़ी रख थी वियो। इतलात बावजूद फायर ब्रिगेड अमलो न पहुतो। ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण तहत बाहि ते ज़ाब्तो आणे वधीक नुक़सान थियण खां बचाए वरितो। फैज़गंज वेझो राजपर बिरादरी जे 2 धुरनि में ज़मीन जी मालिकियत झेड़े दौरान 2 औरतुनि समेत 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ॻोठ जुमो राजपर में राजपर बिरादरी जे 2 धुरनि में ज़मीन जी मालिकियत झेड़े में मोहम्मद यासीन राजपर, पठाणी ख़ातून राजपर, दादली ख़ातून, फयाज़ राजपर ऐं नबी बख्श राजपर ज़ख़्मी थी पिया जिन खे रूरल हेल्थ सेंटर पकाचांग मुंतक़िल कयो वियो। उन मौक़े ते ज़ख़्मी औरत दादली ख़ातून इल्ज़ाम हणींदे चयो त बाअसर वॾेरे उस्ताद अब्दुल रहमान राजपर, जावेद उर्फ़ भूरल अब्दुल सत्तार राजपर, अब्दुल कादिर राजपर ऐं साहब ख़ान राजपर जो तशद्दुद जो निशानो बणायो आहे। मीरपुर ख़ास जी अदालत 3 क़त्लनि जो ॾोहो साबित थियण ते जाबदारनि खे उमिरि क़ैद ऐं ॾंड जी सज़ा ॿुधाए छॾी आहे। अदालत समात परवीन ऐं संदसि मुड़ुस मुख़्तियार मुमताज़ लुंड मनकीरियो ऐं हाफ़िज़ इरशाद जो क़त्ल जो ॾोहो साबित थियण ते उमिरि क़ैद ऐं ॾंड जी सज़ा ॿुधाए छॾी। यादि रहे त जाबदारनि 2014 दौरान जौहर कॉलोनी वासी असिस्टेंट मुख़्तियारकार नूर आलम संदसि ज़ाल मरियम ऐं 4 वरिहनि जे मासूम फ़ातिमा खे क़त्ल कयो हो। गंबट भरिसां ॻोठ दिलावर उॼण में अॻूणे मुड़ुस आदम उॼण पाण सां गॾु आज़म उॼण ऐं रसूल बख़्श उॼण खे साण करे घर में घिड़ी पंहिंजे अॻूणी घरवारीअ सां ज़्यादती जी कोशिशि कई। मज़ामत ते औरत सूदो 2 ॼणनि खे ज़ख़्मी कयो वियो। ॻोठ दिलावर उॼण में आदम उॼण घर में दाख़िल थी पंहिंजी अॻूणी घरवारीअ सां ज़्यादती जी कोशिशि कई। ज़्यादती जी कोशिशि दौरान मज़ामत ते संदसि भाउ ज़मीर उॼण अमर ज़मीरा खे सख़्तु ज़ख़्मी कयो वियो।
इतला ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची जवाबदार आदम उजण आज़म ऐं रसूल बख़्श उजण वाक़े वारे हंधि तां फ़रार थी विया, जिन त ज़ख़्मियुनि खे पुलिस लेटर ॾेई गंबट गिम्स अस्पताल रवानो कयो आहे। लाड़कानी पुलिस जो ॾोहारियुनि सां मुक़ाबिलो थी पियो, जंहिं जे नतीजे में हिकु ॾोहारी खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो वियो आहे। अलाहाबाद थाणे जे हद में पुलिस ऐं ॾोहारियुनि जे विच में मुक़ाबिलो थियो। पुलिस जी कार्रवाई दौरान ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार ॾोहारी जी सुञाणप मुजाहिद जतोई तौर थी आहे। पुलिस जो चवणु आहे त गिरफ़्तार ॾोहारी धाणनि फुरन सूधो मुख़्तलिफ़ वारदातुनि में मुलविस रहियो आहे। हैदराबाद सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच क़त्ल केस में जाबदार जी सज़ा वारो फ़ैसिलो आरज़ी तौर ते मुअतल कंदे संदसि केस ॿीहर हलाइण जो हुकुम ॾेई छॾियो। 17 सेप्टेम्बर 2019 ते फर्स्ट एडिशनल सेशन जज बदीन जी अदालत क़त्ल जो केस में ॾोहो साबित थियण ते जाबदार असगर चांडियो खे उमिरि कैद जी सज़ा ॿुधाई हुई। जाबदार सज़ा ख़िलाफ़ पंहिंजे वकील फरहान अहमद बोज़दार मार्फत अपील दाख़िल कई। जस्टिस सलाहुद्दीन पंवर ऐं जस्टिस ज़ुल्फ़कार अहमद ख़ान ते मुश्तमिल डिवीज़न बेंच ॿुधणी कई। मामलो सेवरेज जे पाइपलाइन गुज़ारण तां पेश आयो हुयो, जंहिं दौरान जाबदार पंहिंजे साथियुनि सां गॾिजी फायरिंग कई ऐं उन में हिकु ॼणो निसार अहमद चांडियो थॾे ते मारिजी वियो, जन त फायरिंग में मासूम नीगर ऐं ॿिनि औरतुनि समेत 4 ॼणा ज़ख़्मी बि थिया हुआ। अदालत धुरियुनि जा दलील ॿुधण खां पोइ जाबदार खे आयल सज़ा वारो फ़ैसिलो मुअतल कंदे संदसि केस जो ॿीहर ट्रायल हलाइण जो हुकुम ॾिनो।